हिते हवा ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। सिंध एक्शन कमेटी पारां 12 जून ते इजलास कोठाए ईंदड़ हिकमत अमली जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध एक्शन कमेटी पारां 12 जून ते इजलास कोठाए ईंदड़ हिकमत अमली जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हैदराबाद में हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त इजलास में सिंध असेंबली आॾो धरणे समेत ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त पुलिस बंगारी बणिजी चुकी आहे। असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। पीपी जे सभिनी मुख़ालिफ़ पार्टियुनि असां सां राब्ता कया आहिनि, पर असां फ़िलहाल सिंध एक्शन कमेटी खां ॿाहिरि नथा वञूं। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सिंध एक्शन कमेटी पारां 12 तारीख़ ते इजलास कोठाए ईंदड़ लाइ अमल जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। उन सिलसिले में ज़मानत हासिल करण बैदि सिंध एक्शन कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त 12 तारीख़ ते सिंध एक्शन कमेटी जो इजलास घुराए सिंध असेंबली आॾो धरणो हणण समेत आईंदड़ जो लाइ अमल जोड़ियो वेंदो। हिन चयो त असां तइ कंदासीं इजलास में त सिंध असेंबली जो घेराव कहिड़े ॾींहुं ऐं कहिड़ी तारीख़ ते करिणो आहे। सैयद जलाल महमूद शाह वधीक चयो त धरणे वारे ॾींहुं 3 ज़िलनि जा SSP ऐं DIG समेत जेको आहे ज़मीन ते मौजूदगी न हुआ। पुलिस एहलकार शीशनि जी भञ कंदा रहिया। हिन जस्कम चेयरमैन सनान कुरैशी खे खंभण जी मज़म्मत कंदे चयो त सनान कुरैशी खे खंभे ज़्यादती कई वई आहे ऐं असांखे ते धमकी मिलियूं आहिनि, असांजे घरनि ते चढ़ायूं न आहिनि थियूं। हिन चयो त PP जी सभिनी मुख़ालिफ़ धुरियुनि राब्तो कयो आहे, पर फ़िलहाल सिंध एक्शन कमेटी खां ॿाहिरि नथा वञी सघूं। जी महिरबानी जी आगाह करण लाइ।